ज़ीनत इन ॻोठ में मुंहिंजी अकेली सहेली हुई अम्मी। मुंहिंजी दिलि दुख सां भरियल आहे। मूंखे रोअण थो अचे। चांडोकी मुंहिंजी धीअ तूं सबुर कर, बस दुआ कर त हुनजी हयाती बची पवे। पोइ ॾिसजांइ त खान बहादुर हुन ज़ालिम कहरी खे कहिड़ी सज़ा थो ॾे। कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो अम्मी? खान बहादुर हिकु संगदिल ऐं ज़ालिम इंसान आहे। उन मां तव्हां इंसाफ़ जी उम्मीद थी करियो। चांडोकी धीअ, खान बहादुर भले ई ज़ालिम आहे, पर हुनजा कुझु उसूल आहिनि। पर हू ॻोठ जे माण्हुनि सां गैर जी ॾाढाई बर्दाश्त नाहे कंदो। ऐं मथां वरी अधु सावण फ़क़ीर त हुन जे रिश्तनि में आहे। अल्लाह करे ज़ात जो ई को हया पए अम्मी, ऐं मुंहिंजी सहेली ज़ीनत सां इंसाफ़ करे। हा, अदी नसीबा मूंखे ॿुधायो पे त ज़ीनत जी तबियत में सुधारो पियो अचे। मां त चवां थी तूं पंहिंजे बाबा सां वञी हुनखे ॾिसी अच। अम्मी ऐं ज़ीनत खे हिन हाल में ॾिसी न सघंदसि। मुंहिंजे पारां तव्हां हुनखे ॾिसी अचो। धीअ, मां त हली वेंदसि इस्पताल, पर मां सम्झां थी त ज़ीनत इस्पताल में गैर महफ़ूज़ आहे। कीअं अम्मी? ॾिस धीअ, जेके ज़ालिम हुनखे अगवा करे विया, हुनखे मोल सम्झी उते फिटी करे विया, जेकॾहिं हुननि खे ख़बर पवंदी त छोकिरी सिहतयाब थिए पई त पोइ हुनखे छॾींदा? कहिड़े बि टाइम हू होश में अची सघे थी। ऐं भांडो फाटण जे डप खां हू ज़ालिम हुन न्याणी ते ॿीहर वार करे सघनि था। अम्मी इहा ॻाल्हि आहे त तव्हां घटि में घटि बाबा साईं खे त आगाह कयो। बाबा साईं हिन जी हिफ़ाज़त जो ज़रूर बंदोबस्त कयो। खान बहादुर साईं, ही राज भाग वारा सभु तव्हां सां राज़ी आहिनि। वली मोहम्मद, यार तूं त मुंहिंजो पग मट यार आहीं, ऐं तूं मुंहिंजे उसूलनि खां बि चङी तरह वाक़िफ़ आहीं। इन करे आउं पंहिंजे राज भाग ते कंहिं बि लोफर खे आङुर ठहण कोन ॾींदुसि। पर खान बहादुर साईं, साले असां त वॾो ज़ुल्म थियो आहे। यार हुनजे नंढड़े भाउ जी ज़ुबान कटे छॾी अथनि। एॾो वॾो ज़ुल्म। हा वली मोहम्मद, कुझु माण्हू आहिनि जेके मुंहिंजी इज़त ऐं मुंहिंजे वक़ार खे दाग़दार करण था चाहिनि, पर आउं उन्हनि लोफरनि खे ॿुधाए थो छॾियां त हू जॾहिं मुंहिंजे वक़्तड़ में आया त आउं उन्हनि खे उबतो संगींदुसि। खान बहादुर साईं, थोरो सब्र खां कमु वठो, सब्र खां कमु। राज भाग वारनि जे मथां थोरी नज़र रखो। ईअं न थिए जो कंहिं ग़रीब खे बेमुफ़्तो मारियो वञे। वली मोहम्मद, ही खान बहादुर उसूलनि जो पको ऐं पंहिंजी रिवायतुनि जी पासदारी करण वारो माण्हू आहे। ऐं जॾहिं न रस्ते तां गुज़रंदो आहियां, इहो बि ख़्यालु कंदो आहियां त का कीवली या को माकोड़ो हरू भरू मुंहिंजे पेर जे हेठां न अचे। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।